झांसीअ जी राणी लक्ष्मीबाई 19 नवंबर 1828 ईस्वीअ खां 18 जून 1858 ईस्वीअ ताईं लक्ष्मीबाई झांसी सल्तनत जी राणी ऐं 1857 ईस्वीअ जी रियासती इनक़लाब जी ॿी शहीद हुई। हिन 29 सालनि जी उमिरि में बरतानवी सल्तनत जी फ़ौज सां मुक़ाबिलो कयो ऐं जंग जे मैदान में बहादुरीअ सां विढ़ी। लक्ष्मीबाई जो जनमु 19 नवंबर 1828 ईस्वीअ ते वाराणसी इंडिया में थियो। संदसि नंढपण जो नालो मानी कार्निका हो, पर प्यार सां खेसि मन्नू सॾियो वेंदो हो। संदसि माउ जो नालो भागीरथी बाई ऐं पीउ जो नालो मोरोपंत हो। मोरोपंत मराठी हो ऐं मराठा जे बाजीराव जो ख़िदमतगार हो। जॾहिं हिन जी माउ जी वफ़ात थी त घर में मन्नू खे संभालण वारो को बि न हो। तंहिं करे पीउ मन्नूअ खे पाण सां गॾु बाजीराव जी दरबार में वठी वञणु लॻो। बाजीराव खेसि पंहिंजी सॻी धीअरनि वांगुरु निभायो, जिते मन्नू हथियारनि सां गॾु मज़हबी तालीम पिणु हासिल कई। 1842 ईस्वीअ में हिन जी शादी झांसीअ जे मराठा हुक्मरान बादशाह गंगाधर राव सां थी ऐं हूअ झांसीअ जी राणी थी वई। शादीअ खां पोइ संदसि नालो लक्ष्मीबाई रखियो वियो। 1851 ईस्वीअ में राणी लक्ष्मीबाई हिकु पुट खे जनमु ॾिनो, जंहिंजो नालो दामोदर राव रखियो वियो, पर 4 महीननि जी उमिरि में नांग जे ॾंग सबबु वफ़ात करे वियो। 1853 ईस्वीअ में जॾहिं बादशाह गंगाधर राव जी सिहत तेज़ीअ सां ख़राब थियण लॻी त खेसि हिकु पुटु वठी पालण जो मशवरो ॾिनो वियो। राजा गंगाधर राव 21 नवंबर 1853 ईस्वीअ ते हिकु पुट खे गोद वठण बैदि वफ़ात करे वियो। गोद वठंदड़ पुट जो नालो आनंद हो, जेको बदिलाए दामोदर राव रखियो वियो। बरतानवी राज पंहिंजी रियासत ते कब्ज़े जी पॉलिसीअ तहत ॿार दामोदर राव ख़िलाफ़ कोर्ट में केस दाख़िल कयो, जेतोणीकि इन मामले ते काफ़ी बहस मुबाहिज़ो थियो, पर उनखे ख़तमु कयो वियो ऐं बरतानवी अख़्तियारनि झांसीअ जे सरकारी ख़ज़ाने ते कब्ज़ो कयो। पर राणी लक्ष्मीबाईअ हौसलो न हारियो ऐं झांसी रियासत जी हिफ़ाज़त करण जो फ़ैसिलो करे वरितो। झांसी 1857 ईस्वीअ जी जंग जो हिकु अहम मर्कज़ बणिजी वियो। राणी लक्ष्मीबाई झांसीअ जी हिफ़ाज़त खे मज़बूत करणु शुरू कयो ऐं हिकु रज़ाकार फ़ौज ठाही। औरतुनि खे हिन फ़ौज में भर्ती कयो वियो ऐं जंग जी तरबियत ॾिनी वई। इन जिदोजहद में आम माण्हुनि बि हिसो वरितो। सेप्टेंबर ऐं अक्टूबर 1857 ईस्वीअ में अरशा ऐं दतिया जे बादशाहनि झांसीअ ते हमिलो कयो। राणीअ खेनि कामयाबीअ सां भॼाए छॾियो। जनवरी 1858 ईस्वीअ में अंग्रेज़ फ़ौज झांसीअ तरफ़ वधणु शुरू कयो ऐं मार्च जे महीने में शहर जो घेरो करे वरितो। राणीअ जी फ़ौज अंग्रेज़नि जो मुक़ाबिलो कयो, पर अंग्रेज़ फ़ौज राणीअ जी फ़ौज जे भेट में 20 दफ़ा वधीक हुई। 2 हफ़्तनि जी वेढ़ खां पोइ अंग्रेज़ फ़ौज शहर ते कब्ज़ो करे वरितो, पर राणी दामोदर राव सां गॾु महल जी इंतिहाई ऊचे मक़ाम तां घोड़े ते अंग्रेज़नि खां भॼी वञण में कामयाब थी वई। जॾहिं जंग आज़ादीअ जी तहरीक जारी थी त राणीअ बेशुमार अंग्रेज़नि खे मौत जो ख़ाज बणायो। 18 जून 1858 ईस्वीअ ते गवालियार जे वेझो जंग दौरान हिकु अंग्रेज़ फ़ौजीअ राणीअ खे तलवार हणी ज़ख़्मी कयो हो, जंहिं बैदि राणी मैदान छॾे कंहिं बयाबान तरफ़ हली वई। उते राणीअ हिकु बुज़ुर्ग खे ॾिठो ऐं उनखे चयो त मुंहिंजे मरण बैदि मूंखे अहिड़ीअ तरह साड़े छॾिजांइ त जीअं मुंहिंजो लाश बि अंग्रेज़नि खे हथ न अचे। नतीजे में 90 सालनि बैदि आज़ादु पाकिस्तान ऐं भारत वजूद में आया।